दुनिया वञी अर्श ते पुगी असां वारे आर्टिस्टनि कॾहिं बि तरक़ी न कई। दुनिया वीगो गाॾियुनि ते मर्सिडीज़नि ते लैंड क्रूज़रनि ते घुमे थी ऐं असां वारा सिंधी अदाकार इहो ई वैगननि ते था सफ़र करनि। दुनिया तरक़ी कई, असांजा सिंधी अदाकारनि तरक़ी ई न कई। आदमी आदमी से मिलता है, दिल मगर कम किसी से मिलता है। बतौर आर्टिस्ट अहिड़ियूं ॻाल्हियूं हज़ारे ॿुधण में ईंदियूं आहिनि। हज़ार माण्हू आहिनि, हज़ार ॻाल्हियूं आहिनि। को कीअं चवंदो आहे, को कीअं चवंदो आहे, लेकिन हक़ीक़त खां सभु आशिना हूंदा आहिनि। बाबा तूं मथो न खानो आहे, चवां थो न, ॿुधायां थो छा किरोड़े रुपया मिलंदा हुआ सिंधी मीडिया में। मुंहिंजा कंहिं बि आर्टिस्ट सिंधी मीडिया में कदम रखियो सो सिंधी मीडिया में एतिरो बजट न ई मिलंदो। सिंधी मीडिया में हाणे बजट केतिरो मिलंदो आहे, मां तव्हांखे अॼु खां 1 साल अॻु में जो बजट तव्हांखे ॿुधायां थो त सिंधी मीडिया में चङे भले सुपरस्टार जो बजट ठहंदो महीने ते। अगरि उहो सोप सीरियल में कमु करे थो त हुनजो बजट ठहंदो हुयो सुपरस्टार जो 32,000, 31,000 या 33,000। जंहिंमो 3,000 इदारो टैक्स कटींदो हो त असांजे करे, असांजे ड्रामे जे करे तव्हांखे एतिरो बजट मिले थो त असां 3,000 तव्हांखां टैक्स कटींदासीं, इदारे जो टैक्स। बकाया घणो बचंदो? 29,000 या 28,000 सुपरस्टार खे महीनो मिले थो। हाणे तव्हां ॿुधायो त एतिरे महांगाई जे दौर में 30,000, 29,000 या 28,000 में कीअं थो घर हले? तो लाज़िम आर्टिस्टनि जा ख़र्चा अलॻि हूंदा आहिनि। गेटअप आहे, पैंट शर्ट आहे, पर्सनैलिटी ठाहिणी आहे। सो असांजा आर्टिस्ट सॼी ज़िंदगी सिंधी मीडिया ते कमु कंदा रहिया। सो उन्हनि खे कॾहिं बि तव्हां एतिरो तरक़ी वारो न ॾिठो हूंदो। कॾहिं हुननि खे तव्हां वीगो ते, मर्सिडीज़ ते या तव्हां एक्सलाइट ते घुमंदे न ॾिठो हूंदो। हाँ, टैक्सी कराईंदा हूंदा, पर्सनल कार कॾहिं बि हुननि न वरिती हूंदी, छो त हुननि वीचारनि जो बजट ही एतिरो हूंदो आहे। फनकारों की किस्मत क्या है, गम के अलावा दौलत क्या है। लाज़मन फनकारनि जो असासो आहे गम ऐं फनकारनि जी दौलत आहे गम। जीअं दिलो आवीअ में पची प्यारु थींदो आहे, तीअं ई हिकिड़ो आर्टिस्ट गम, ॾुख ऐं ॾोरापन में ज़िंदगी गुज़ारे बिल्कुलु प्यारु थींदो आहे। उहो आर्टिस्ट ई हिन समाज में कोन्हे जंहिं ॾुख न ॾिठा हुजनि, कंहिं दर्द न ॾिठा हुजनि। अॼु असां सिंध जे हिकिड़े बहितरीनु आर्टिस्ट, मां त इहो चवंदुसि त सिंध जो शाहरुख ख़ान, मां हुनजो तस्करो कंदुसि ऐं हू आहे असांजो सिंधी मीडिया जो हिकु पॉपुलर आर्टिस्ट, सुठो आर्टिस्ट ऐं बहितरीनु आर्टिस्ट अब्बास गुल ओढाणो साहब। अब्बास गुल ओढाणो उस्ताद अनवर शाद जो शागिर्दु आहे। अब्बास गुल ओढाणे पंहिंजे फ़नी कैरियर जो आगाज़ स्टेज ड्रामनि खां शुरू कयो। मां जेसिताईं हिन फील्ड सां वाबस्ता रहियो आहियां, मां अब्बास गुल जा इंतिहाई घणा प्रोग्राम ॾिठा आहिनि। मां हुनजी तारीफ़ में सिर्फ़ु एतिरो ई चवंदुसि त स्टेज ड्रामे खे 4 चंड लॻी वेंदा हुया जंहिं स्टेज ड्रामे में अब्बास गुल जो किरदारु हूंदो हो। मुंहिंजा दोस्तो, हिकु चकर त ईअं थियो अब्बास गुल जो सारिंग जो किरदारु, जेको बाद में KTN ते ॾोरापे जे नाले सां पिले हली रहियो हो, सो उहो स्टेज सारिंग मिटीअ जा माण्हू जेकी आहे त लोक शेख साहब जी स्टोरी हुई। इहा थी रही हुई सईदी मोसानी ते इहो ड्रामो थी रहियो हो त हिन में सारिंग जो किरदारु जे टाइम एंड में जॾहिं सारिंग जेको आहे मरी वेंदो आहे मूमल जी शादी जे दौरान, ऐं पोइ डायरेक्टर हुन में लिखियो त सारिंग जी जेकी आहे सो मैयत स्टेज खां खई वेंदी, माना हुनजी चारपाई, हुनजी खट खणी जेको आहे त स्टेज खां लाथो वेंदो, हिन तस्वर में त सारिंग खे पूरण जे लाइ कब्रिस्तान ॾिठी वेंदा आहिनि। दोस्तो, हुन ड्रामे में जॾहिं इहो आख़िरी सीन थियो, डायलॉग डिलीवरी जे टाइम हली रही अब्बास जी, त मां इहो महसूसु पियो कयां, जेकी बि ऑडियंस वेठी हुई, जेकी बि अवाम वेठी, सभिनि जे अखियुनि में ॻोढ़ा हुआ ऐं ज़ारो क़तार रोई रहिया हुआ। हुननि खे ईअं पियो लॻे त वाक़ई सारिंग एॾो ॾुखियालु हुयो, वाक़ई सारिंग जेको अॼु असां खां लाॾाणो कयूं थो वञे। ऐं जॾहिं हुनजी खट जेकी आहे सारिंग जी खयूं स्टेज खां लथा माण्हू, त उन टाइम उहो मंज़र ॾिसण जो हो। मुंहिंजा दोस्तो, आवाम ज़ारो क़तार रोइण लॻी हुई ऐं मां सम्झां थो त रड़ियूं करे रोइण लॻी, ऐं सारिंग जेको आहे हुननि जी ज़ुबान ते हुयो। अब्बास गुल ओढाणो, अगरि मां इहो चवंदुसि ज़ाती तौर ते बतौर आर्टिस्ट, अब्बास गुल ओढाणो अगरि उर्दू मीडिया ते वञे हा ऐं इहो ई साॻियो कमु उर्दू मीडिया ते करे हा, त यकीन करो दोस्तो,
फहद मुस्तफ़ा जी कॉम्पिटिशन में हिन महिल अब्बास गुल ओढाणो हली रहिया, छो त अब्बास गुल ओढाणो 9-13 जो पानो आहे, हर किरदार में फिट आहे। तव्हां हिनखे कॉमेडी ॾियो तो कॉमेडी में फिट आहे, तव्हां विलन जो किरदार ॾियो विलन में फिट आहे, तव्हां हिनखे हीरो जो किरदार ॾियो तो हीरो में फिट आहे। हर तरीक़े सां मज़इया हर तरीक़े सां अब्बास गुल पंहिंजे किरदार में फिट ई फिट आहे। इन जहिड़ो आर्टिस्ट सिंध धरतीअ ते कोई ना ॼमियो आहे न को ॼमंदो। इंशाल्लाह अहिड़े ई मौजू सां गॾु के ॿिए सुपर स्टार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदासीं। जिन्हनि दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो उहे असांजे चैनल आशिक़ नवाज़ कॉमेडी खे सब्सक्राइब करनि ऐं बेल जे आइकन खे बि ज़रूरु टाइप करनि। इंशाल्लाह अहिड़ी मज़ेदार वीडियो सां गॾु वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताणी असांखे ॾियो इजाज़त, जाॾे पेर ताॾे ख़ैर।